हाणे अॼु खां पोइ तव्हां वरी 3 तारीख़ ते स्कूल ईंदव। हाणे अॼु जीअं पंहिंजो आख़िरी पेपर हुयो, हाणे तव्हांखे रिज़ल्ट हिन जो 3 तारीख़ ते मिलंदो। तव्हांजो जेके हे 10-12 ॾींहं तव्हांजूं छुटियूं थियनि थियूं त इन में तव्हांजो कमु कहिड़ो घर में, जीअं सुबुह सां तव्हां तयारु थी करे स्कूल ईंदा हो, अहिड़े तरीक़े सां तव्हां सुबुह सां उथी करे पंहिंजा किताब खोले कलाकु ॿ तव्हां किताबनि खे ॾींदव। ऐं 3 क्लास खां मथे त होमवर्क असां कोन ॾेई सघिया आहियूं। जेके 2 क्लास ताईं तव्हांखे होमवर्क मिलियो आहे त उहो तव्हां होमवर्क कंप्लीट कयो। ऐं जेके 3 क्लास खां वठी 10th क्लास ताईं जेको बि कमु पाण पुठियां पढ़ी आया आहियूं उनखे तव्हां रिवाइज़ कयो। ऐं ख़ासि करे जेके तव्हां ग्रुप, हिकिड़ो ग्रुप बि तव्हां ठाहे सघो था। जेके तव्हां कंहिं ॻोठ में अगरि वेठा आहियो गॾु, त हिकिड़ो ग्रुप ठाहे करे मंझंदि जो या शाम जो तव्हां मिली करे ऐं तव्हां पढ़ी सघो था। इन सां तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो, जेके वीक ॿार उहे होशियार थींदा वेंदा, जेके होशियार ॿार आहिनि उहे अञा बि वधीक होशियार थींदा वेंदा। इहो जीअं अमल तव्हांजो जीअं ॾिसण में बि अचे, ऐं जीअं स्कूल वरी 3 तारीख़ ते खुलनि त तव्हां इहो न हुजे त सफ़ा जेके तव्हां होशियार बि आहियो उहे सफ़ा वीक थी अचो। तव्हां इन्हनि 12-13 ॾींहंनि में घर में बि वञी महिनत कयो। घर जो अगरि तव्हांखे कमु आहे त उहो कमु बि करे ऐं उनखां बाद में तव्हां अची ऐं वरी किताब खोले करे तव्हां पढ़ो। ऐं तव्हांजी ज़िंदगी में जेके 10 पॉइंटियूं जेके मेन माना पॉइंटियूं आहिनि, जेके मां कुझु तव्हां लाइ लिखी आयो आहियां, तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। इहो छाजे करे त अगरि तव्हां ज़िंदगी में कुझु शयूं अपनाईंदव न त तव्हांजी उहा ज़िंदगी कामयाबु थी वेंदी। हाणे पाण हिन अगरि दुनिया में आया आहियूं त नेठि कंहिं मक़सद लाइ आया आहियूं। असां हिन दुनिया में को अहिड़ो अमल कंदा कोन आहियूं, या इहो पाण सोचींदा आहियूं त चवंदा आहियूं हाणे असां कहिड़ो कमु स्टार्ट कयूं ऐं छा कयूं। त हमेशह तव्हांखे पहिरियां तव्हांखे त हिकिड़ी चाहत हुजे त असांखे करणु छा खपे। मसइलनि को चवंदो आहे त मां डॉक्टर थियां, को चवंदो आहे मां इंजीनियर थियां, को चवंदो आहे त मां कंहिं सोसाइटी लाइ सुठो कमु कयां, त पहिरियां को वरी ईअं बि चवंदो आहे त को मां सुठो दुकानु हलायां। नेठि को न को कमु त केरु कंदो न। त पहिरियां तव्हांजी उन कम लाइ चाहत हुजे, का शइ सोचो। हिकु पहिरीं मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त हमेशह ज़िंदगी में ईअं शइ कबी आहे, पहिरियां सुठी का शइ सोचबी आहे, उनखे वरी अमली कम में आणिबो आहे, उनखां पोइ वरी उनखे हैबिट बणाइबो आहे। इहे 3 शयूं तव्हां ज़िंदगी में यादि रखो। हिकु कहिड़ी, सुठो कमु सोचूं, उनखे अमली कम में आणियो, ऐं नंबर 3 उनखे आदत बणायो। तॾहिं तव्हां हिन ज़िंदगी में ऐं पंहिंजी ज़िंदगी में ऐं हिन मुआशिरे लाइ तव्हां ऐं पंहिंजे लाइ तव्हां सुठो करे सघो था। हाणे 10 पॉइंटियूं जेके मां तव्हां लाइ लिखी आयो आहियां त ज़िंदगी में तव्हां छा था चाहियो, छा थियणु चाहियो था। अगरि तव्हांखे कंहिंखे डॉक्टर थियणो आहे, या कंहिंखे इंजीनियर थियणो आहे, कंहिंखे अकाउंटेंट थियणो आहे, तव्हां हिकिड़ी चाहत पहिरियां रखो। असांखे थियणो छा आहे, सुठो सोचो। उनखां पोइ नंबर 2 पॉइंट आहे, तव्हां पंहिंजो गोल सेट करियो, तव्हां पंहिंजो मक़सदु सेट कयो। ऐं नंबर 3 आहे त तव्हां हमेशह ओपन माइंडेड रहो, माना तव्हांखे सिख्या जी आदत हुजे। किथे बि वञो, किथे बि तव्हां अगरि वञो था त तव्हांखे हमेशह इहा पंहिंजे पाण में आदत हुजे त तव्हांजो दिमाग़ु खुलियलु हुजे ऐं माण्हुनि खे तव्हां ॿुधो। त हमेशह सिखण जी पंहिंजे पाण में आदत बणायो। अगरि स्कूल तव्हां अचो था त हर पीरियड तव्हांजा 7 पीरियड थींदा आहिनि। 7 पीरियडनि में तव्हां इहो ऑब्ज़र्व कयो त अॼु असां हर पीरियड में छा छा सिखियोसीं। या तव्हां हितां वञो था रस्ते में वञो था त रस्ते में तव्हां छा छा सिखो था। या किथे तव्हां को गुफ़्तगू थिए थी, दोस्तनि सां वेठा हो, घर में कंहिं वॾनि सां तव्हां वेठा हो, त उते तव्हांजो हमेशह सिखण वारो माइंड हुजे, ओपन माइंडेड हुजो। इहा हुई नंबर 3 पॉइंट। नंबर 4 पॉइंट आहे
त हमेशह तव्हां पंहिंजे कम में फोकस कयो। अगरि तव्हांखे जीअं हिते स्कूल में अचो था तव्हां, अगरि जीअं तव्हां तालीम हासिलु कयो था, तव्हांजो टोटल कम में फोकस हुजे, पढ़ाई में फोकस हुजे। अगरि जेको पीरियड थिए थो उन पीरियड में तव्हांजो फोकस हुजे। अगरि हितां वञो था, अगरि मसइलनि तव्हां रांदि था खेॾियो त तव्हां खां वरी पढ़ाई माना विसरी वञे, तव्हांजो टोटल फोकस छा में हुजे, रांदि में हुजे। माना जंहिंमें तव्हां कमु कयो था त तव्हांजो फोकस उन शइ में हुजे। ईअं न त तव्हां हिते स्कूल में कंहिं पीरियड में पढ़ो था ऐं तव्हांजा ख़्यालात हले किथे किथे हुजनि, मां रांदो वेठो खेॾां, इहा सोच न हुजे। हमेशह जेकी प्रेज़ेंट टाइम में तव्हांखे जेका शइ ॾिनी वञे त उन ते तव्हां फोकस रहो। ऐं नंबर 5 ॻाल्हि आहे त हमेशह पंहिंजे पाण सां कमिटेड रहो ऐं पेशेंट रहो। माना अगरि तव्हांखे किथे वञो था, हमेशह माना पेशेंट जो मुराद त हमेशह तव्हां में सब्र हुजे, तव्हां तॾहिं ज़िंदगी में कामयाबु थींदव। अगरि को अची करे तव्हांखे कुझु जज़्बात करे थो, को तव्हांखे मसइलनि को चए थो त तव्हां कहिड़ो पढ़ी करे ऑफिसर थींदव, तव्हां चए थो कहिड़ो वरी फलाणे जा पुट पढ़ी करे ऑफिसर थिया आहिनि त मां वरी ऑफिसर थींदुसि। हिकिड़ो जज़्बात में अची करे तव्हां को फ़ैसिलो कयो था। अगरि कमिटेड कीअं मतिलबु त हमेशह तव्हां पंहिंजी जेका बि शइ कयो था त उन ते कमिटेड रहो, त माना उहा असांखे हीअ लाज़मी हीअ मुकमल करणी आहे। अगरि मूंखे A1 ग्रेड खणणो आहे, स्कूल में A1 ग्रेड खणणो आहे, त मां कमिटेड आहियां त इहो इंशाअल्लाह मां खणी ॾेखारींदुसि। इहा हूंदी आहे पंहिंजे पाण सां कमिटमेंट करणु। ऐं हमेशह साबरीन रहो। सब्र ज़िंदगी में ऐं हिन दुनिया में जेके अमीर तरीन बि जेके बि आहिनि उहे बि सब्र करे ऐं जज़्बात सां को फ़ैसिलो न आहे थींदो। सब्र करे कामयाबु वञी थिया आहिनि। ऐं उनखां पोइ हमेशह तव्हां में कॉन्फिडेंट हुजणु घुरिजे। तव्हां में कॉन्फिडेंट आहे, तव्हां कंपनियुनि में ॾिसंदव, अगरि दुनिया जी लेवल ते बि माण्हू ॾिसंदव त उन्हनि में कॉन्फिडेंट आहे। कॉन्फिडेंट कीअं बिल्डअप थींदो, जीअं पाण प्रोग्राम कयूं था या असेंबली में तव्हां अची करे ॻाल्हायो था त इन ॻाल्हाइण सां तव्हां में कॉन्फिडेंट ईंदो। पंहिंजे पाण में कॉन्फिडेंट पैदा कयो। जेको कीबाए थो ॻाल्हाइण खां उनखे अञा बि ज़ोर सां अचे त मां अची ॻाल्हायां। ईअं केरु थींदो आहे त को वरी ईअं चवंदो आहे, को मसइलनि हिकिड़ो को थोरो ग़लति ॻाल्हाईंदो आहे, उनखे हर को वरी ईअं चवंदो आहे त या हर को उन ते खिलंदो बि आहे। हर को उन ते खिलंदो आहे त हे कीअं थो ॻाल्हाए। अगरि उहो खिले थो उनखे खिलणु ॾियो। तव्हां पंहिंजे मक़सद में अॻे वधो त जेसिताईं तव्हां आस्ते आस्ते, अगरि तव्हांखे थोरो ग़लति ॻाल्हाइणो अचे त आस्ते आस्ते जेसिताईं तव्हां पंहिंजे पाण में ॻाल्हाइण जी आदत पैदा कंदव, आस्ते आस्ते पैदा कंदा वेंदो, त तीअं तव्हां में कॉन्फिडेंट बिल्डअप थींदो वेंदो। ऐं कॉन्फिडेंट हमेशह तव्हां होशियारु हूंदव न, आस्ते आस्ते तव्हां में कॉन्फिडेंट ईंदो वेंदो। ऐं उनखां नंबर 7 पॉइंट आहे, तव्हांखे हमेशह जीअं अॻ में बि तव्हांखे ॿुधायासीं त हमेशह केरु न केरु तव्हांखे नेगेटिव पॉइंटियूं ॿुधाईंदो पियो ज़िंदगी में। मसइलनि मूंखे ई माना कंहिं किथे किथे माना इलाही माण्हुनि ॿुधायो त तव्हां हीअ शइ कोन करे सघंदव, तव्हां हीअ शइ कोन करे सघंदव। अहिड़े तरीक़े सां तव्हां का बि शइ हासिलु कंदव न, उन दौरान तव्हांखे कई नेगेटिव पॉइंटियूं केरु ॿुधाईंदो। हीअ अगरि तव्हां हासिलु करो तव्हां न करे सघंदव, तव्हां इन जे लाइ एलिजिबल न आहियो। तव्हां अगरि इंजीनियर थियण था चाहियो त तव्हां त ॿारहाड़ी जाओ, तव्हां त इंजीनियर करे कोन सघंदव। तव्हां डॉक्टर थियण चाहियो था, तव्हां त एतिरा होशियार ई कोन, डॉक्टर तव्हां थी कोन सघंदव। माना तव्हांजी ज़िंदगी में नेगेटिव माण्हू मिलंदा ई मिलंदा।
उनखे तव्हां कीअं था ट्रीट कयो, उनखे तव्हां कीअं था पॉज़िटिव वठी अचो, इहो तव्हां ते डिपेंड थो करे। तव्हां में शौक़ु आहे त तव्हां पढ़ाई में होशियारु थींदव। अगरि तव्हां में शौक़ु न आहे त तव्हां उन जहिड़ा माना होशियारु न थी सघंदव। पंहिंजे पाण में हमेशह कहिड़ो बि अमल कयो उन में शौक़ु पैदा कयो। ऐं आख़िरी पॉइंट आहे, जेको तव्हां ॻाल्हि ॿोल कयो, जेको ॻाल्हायो उहो इफेक्टिवली ॻाल्हायो, सुठो करे ॻाल्हायो। ॿियनि खे जीअं तव्हां मुतमिन कयो, तव्हां ॿियनि खे ॿुधो, ॿुधी करे जेको पॉज़िटिव ॻाल्हि हुजे, जेकी सुठी ॻाल्हि हुजे उहा तव्हां ॻाल्हायो। जेको ॻाल्हायो उहो इफेक्टिवली ॻाल्हायो।